बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी रादियतम मर्दिय्यह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहितरीन तिलावत क़ुरान पाक सां आगाज़ कयोसीं ऐं क़ादरी सैयद अब्बास शाह जी बहितरीन तिलावत सां हिन प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। नाज़रीन, सिंध टीवीअ पारां सिधी अरीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान में मां बाख पीरज़ादा तव्हांखे भलीकार थी कयां। उमेद आहे त ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा। ऐं ख़ैर असां अॼु 5हों रोज़ो आहे, सो हिन रोज़े जी शुरूआति थी चुकी आहे, सहरी थी चुकी आहे ऐं सो जेको आहे रोज़ो बि सुठे तरीक़े सां हली रहियो आहे। जीअं त ज़ाहिर आहे मौसम जो असरु थोरो घणो थींदो आहे इंसान ते, सो उमेद कयां थी त तव्हां बि सही हूंदा, पंहिंजी सुठी सिहत सां गॾु तव्हांजा रोज़ा क़बूल वेंदा इंशा अल्लाह ताला। ऐं हीअ जेके असांजूं महफ़िलूं थींदियूं आहिनि ऐं हीअ जेको प्रोग्राम असां तव्हांजे लाइ पेश कंदा आहियूं, इहो सिर्फ़ु परदे ते स्क्रीन ते त तव्हांखे मां नज़र ईंदी आहियां, पर मूंसां गॾोगॾु मां सम्झंदसि त इहा हिकिड़ी सॼी टीम वर्क आहे। हिन टीम जो सॼो जेका पेशकश आहे, हिन करे हिन टीम खे साराहणु तमामु ज़रूरी आहे। ऐं रमज़ान जहिड़ो बरकतुनि ऐं रहमतुनि जो जेको महीनो आहे, इन में सभ खां वधीक इंसान खे जंहिंजी ज़रूरत हूंदी आहे सो दुआउनि जी ज़रूरत हूंदी आहे। सो तव्हां दुआऊं कयो, मुंहिंजे लाइ बि दुआ कयो ऐं असांजी टीम जे लाइ बि दुआ कयो त इहे बिल्कुलु जेको आहे पंहिंजो कमु भरपूर तरीक़े सां कनि ऐं असांजी जेका हीअ ख़ूबसूरत महफ़िल आहे सा ईअं ई मुनवर रहे चांद राति ताईं इंशा अल्लाह ताला। असांजे प्रोग्राम में आलमान ईंदा आहिनि, नात ख़्वान ईंदा आहिनि ऐं बहितरीन अलाह पाक जे दर्स जो ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे, उन जा ज़िक्र थींदा आहिनि, अंबिया कराम जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हाईंदा आहियूं ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नात जो जेको आहे ॿुधबी आहे। सो इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इंसान खे पंहिंजी रूह खे तस्कीन पहुचाइण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। असांखे सुकून मिलंदो आहे ऐं रोज़े जी हालति में जॾहिं वरी इंसान इहे ज़िक्र करे थो त उन जो सवाबु अञा डबल थी थो पवे। ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका आहे मां ॿुधी आहे त जॾहिं माण्हू आम ॾींहंनि में जेको सवाबु ऐं नेकी कंदो आहे, अगरि रमज़ान में करे त उनजो सवाबु जेको आहे उहो असांखे डबल मिली थो वञे, उन नेकियुनि जो सवाबु। ऐं जेको आहे अलाह साईं जन्नत खे बि हुकुम ॾींदो आहे त पंहिंजा जेको आहे दरवाज़ा खुला रखजांइ, तयारु रखजांइ, जो मुंहिंजा माण्हू मुंहिंजी तरफ़ रुजू था कनि ऐं तयारी था कनि मूं ॾे अचण जी। ॾाढी हिकिड़ी सुहिणी ऐं प्यारी ॻाल्हि आहे इहा। ऐं मोहबत ऐं जेको मां सम्झंदी आहियां त अहसासु केयर जेका आहे असांखे असांजे दीन में जेका सेखारी आहे ऐं जेके आहिनि फ़र्ज़ आहिनि ॻाल्हियूं, उन्हनि खे अगरि माण्हू फॉलो करे त इन खां वधीक बहितर का ॻाल्हि ई कोन्हे। पर हीअ सॼी जेका आहे मां सम्झंदी आहियां त जदोजहद आहे, कोशिशि आहे हिकिड़े माण्हूअ खे ग़लति ट्रैक ते वञण खां मना करण जी, रोकण जी। सो इन करे अलाह साईं असां सभिनी खे, मूं समेत सभिनी खे हिदायत ॾिए त असां सही रस्तो अपनायूं ऐं पंहिंजे अंदर खे साफ़ु रखूं। हीअ जेको प्रोग्राम आहे इहो तावन आहे करशे जामी शीरीअ जो। जामी शीरी संदल ऐं गुलाब जे 100% ख़ालिस अर्कियात सां तयारु कयल करशे जामी शीरीअ जो शरबत आहे, जेको सहरिन ऐं इफ़्तारिन जी शान हूंदो आहे। रमज़ान चाहे कहिड़े बि मौसम में अचे, बहार हुजे, सर्दियूं हुजनि, गर्मियूं हुजनि, पर जामी शीरी हर दिलि अज़ीज़ हूंदो आहे। हर उमिरि जो माण्हू चाहे ॿार हुजे या वॾो, उहो जामे शीरीअ खे ज़रूरु इंजॉय कंदो आहे।
अफ़्तारी में अगरि जामे शीरी जो शरबत न हुजे त उहा अणपूरी रहंदी आहे ऐं हुन खां गॾोगॾु जामे शीरीअ में उन्हनि अलॻि फ्लेवर इलायची फ्लेवर बि इंट्रोड्यूस करायो जेको तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां चाहियो त हिनखे जेको आहे सो ट्राए करे सघो था बहितरीनु फ्लेवर आहे ऐं जेको आहे गुलाब ऐं संदल जो फ्लेवर त ऑलरेडी हर कंहिंखे हर वक़्तु पसंदि हूंदो आहे। अच्छा जॾहिं बि अफ़्तारियूं थींदियूं आहिनि ऐं असां तरियल खाधा खाईंदा आहियूं स्नैक्स खाईंदा आहियूं ज़ाहिर अफ़्तारियुनि जा अहतमाम असां वटि पंहिंजा हूंदा आहिनि त वरी बदहज़मी थी पवंदी आहे माण्हू ओवर ईटेड फील कंदो आहे त कुझु घणो खाई छॾियोसीं त जामे शीरीअ खां पोइ हिकिड़ो रिफ्रेशिंग ऐं लाइट हिकिड़ो अहसासु ईंदो आहे तव्हां जॾहिं जामे शीरी पीअंदा आहियो उनजो फ्लेवर जो जेको पंहिंजो मज़ो आहे पंहिंजो टेस्ट आहे सो इन सां गॾोगॾु जेको आहे उमेदु कयां थी त तव्हां बि जामे शीरी जेको आहे उनखे इंजॉय कंदा ऐं पंहिंजे अफ़्तारियुनि जी ज़ीनत खे अञा डबल कंदा दबालो कंदा। उन सां गॾोगॾु असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे हिन तावन कयो आहे साइरज़ा टेक्सटाइल वारनि। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ज़ाहिर आहे ईद अचण वारी आहे ऐं ईद में जेके मुंहिंजूं भेनरूं माइरूं आहिनि ईद जी तयारी बि कंदियूं हूंदियूं रमज़ान सां गॾु अफ़्तारी ऐं सहरीअ जी टेंशन सां गॾोगॾु त हिननि में छा छा खाधा पचंदा हिकिड़ी ॿी टेंशन हूंदी आहे त कपिड़ा कहिड़ा वठिजनि ईद ते त ॾाढो बहितरीनु ब्रांड आहे साइरज़ा टेक्सटाइल। तव्हां ऑनलाइन इन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था स्क्रीन ते कॉन्टेक्ट इन्हनि जी वेबसाइट जेका आहे उहा मेंशन थींदी हूंदी तव्हां इन्हनि खे कॉन्टेक्ट कयो ऐं ईद जे लाइ जोड़ो हींअर ई बुक करे छॾियो ऐं जीअं त ज़ाहिर आहे इहा हिकिड़ो असांजो टेंशन आहे उहो लथो त असांखे हाणे शॉपिंग किथां करणी आहे त इहा ॻाल्हि हाणे डन आहे त तव्हां मूंसां गॾु साइरज़ा टेक्सटाइल वटां शॉपिंग कंदा ऐं ईद जो जोड़ो ऑडर कंदा। उन सां गॾु अॼु अफ़्तारीअ में छा पचंदो अॼु असां वटि बि ज़ाहिर आहे अफ़्तारीअ जो अहतमाम हूंदो आहे ऐं हिन प्रोग्राम में कड़छी जामे शीरीअ जो दस्तरख़्वान लॻंदो आहे जॾहिं अफ़्तारीअ जो टाइम ईंदो आहे त पर उन अफ़्तारीअ खे सजाइण वारो जेको असांजो शेफ फैसल आहे उहे हूंदा आहिनि जेके बहितरीनु रेसिपीज़ असांखे ॿुधाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम शेफ फैसल हाउ आर यू अॼु कहिड़ी रेसिपी था ॿुधायो असांखे? अॼु मां ठाहियां पियो पकोड़ा थोड़ा डिफरेंट स्टाइल में मलका फूड असां वटि आहे मलका रेसिपीज़ आहिनि त हिन जो मां सोचियो कि तंदूरी मसालो जेको असां वटि हिन खे यूटिलाइज़ कयूं था अॼु पकोड़नि में त मलका जो तंदूरी मसाले खे मां यूज़ कयां पियो पालक जे पकोड़नि में सुठो कॉम्बिनेशन थींदो थोड़ो चेंज पाण भी वेरिएशन कंदा कयो पाण भी पालक हेल्दी भी ॾाढी आहे ऐं उहे ॿार जेके सब्जी बिल्कुल भी नाइन खाईंदा उन्हनि जे लाइ त सभ खां बेस्ट आहे त पालक जा पकोड़ा थी खाइण खपनि त मूं सोचियो कि पालक जे पकोड़नि खे थोड़ो चेंज कयूं त मां सोचियो कि तंदूरी मसालो अॼु असां यूज़ कयूं था मलका फूड जो ॾाढो ज़बरदस्त हिन जो फ्लेवर ईंदो ऐं जी रेसिपी मां ॿुधाई थो छॾां पालक हिकु पाउ खणिजो वॉश कजो चङी तरह पाणी खां धोइण खां पोइ उनखे बारीक चॉप करे प्याले में विझंदो सावा मिर्च हस्बे ज़रूरत जेतिरा तव्हांखे पसंदि आहिनि सावा धाणा ॿ खया 3 खाइण जा चमचा ऐं बसर हिकु विझिजो कुटियल ॻाढ़ा मिर्च साबित धाणा ज़ीरो हिकु चांहि जो चमचो ऐं अजवाइण विझो उनखां हाज़मो सुठो थींदो आहे बदहज़मी नथी थिए देन पोइ तव्हां हिन में बाद में तव्हां तंदूरी मसालो 3 खाइण जा चमचा या 4 खाइण जा चमचा जेतिरो तव्हांखे चटपटो खपे मां हिन में 3 खां 4 खाइण जा चमचा मलका तंदूरी मसालो विझंदमि इनखे मिक्स कंदासीं पाणी सां चङी तरह बेस ठाही ऐं इनखे पोइ डीप फ्राई कंदासीं तलो कुकिंग ऑयल बहितरीनु ज़बरदस्त ऐं पालक जे मां सम्झंदी आहियां त आयरन जी डेफिशिएंसी जंहिंखे आहे ॿारनि जे लाइ बहितर ज़बरदस्त आहे अगरि आयरन जी डेफिशिएंसी तव्हां में आहे त ज़ाहिर आहे सॼो ॾींहुं वरी रोज़ो थो माण्हू रखे कुझु खाइण पीअण असांजो बंदि थी वेंदो आहे त अफ़्तारीअ में अहिड़ियूं शयूं हुजनि सब्जियुनि जो इंटेक घणो हुजे त तव्हां में का कमी न थिए त वरी ॿिए ॾींहं ते वरी जॾहिं तव्हां रोज़ो रखो त का कमज़ोरी सुस्ती फील न थिए सॼा वाइटामिन्स ऐं जेके ताक़त अफ़ादियत सभु भाॼियुनि में बनिस्बत चिकन असां वठूं था या ॿी शयूं सब्जियुनि ऐं दालनि ते वधीक फोकस कंदा हा बिल्कुलु ज़बरदस्त इहा ॻाल्हि आहे ॾाढी बहितरीनु। अच्छा अक्सर माण्हू वरी जीअं तव्हां प्याज़ हिन में था विझो बसर था विझो त पोटेटो उनजो इस्तेमालु बिल्कुलु बारीक करे हा आलू बि विझी सघो था हिन में बिल्कुलु जेका तव्हांखे वेरिएशन कंदी आहे करणी आहे पंहिंजे हिसाब सां तव्हां हिन में करे सघो था ज़बरदस्त बहितरीनु। ऐं उन सां गॾोगॾु तपाल मेज़बान जी चांहि बि आहे अफ़्तारीअ खां पोइ ज़ाहिर आहे चांहि जा जेके मवाली आहिनि से चांहि पीअणु चाहींदा ऐं अहिड़नि हेल्दी पकोड़नि सां गॾोगॾु चांहि थी वेंदी त डबल मज़ो अची वेंदो। ज़रूरी न कि तव्हां अफ़्तारी में बाद बि तव्हां शाम जो कॾहिं चांहि ठाहियो पिया त हुन सां पकोड़ा ठाही सघो था बहितरीनु बहितरीनु। अच्छा जॾहिं इहो ॿुधाए सहरी में बि घणा माण्हू चांहि पीअंदा आहिनि ऐं वरी पीअण खां पोइ रमज़ान में रोज़े जी सूरत में माउथ ॾाढो ड्राई थी वेंदो खुश्की अची वेंदी हाणे उनखे कीअं कजे छा करे का अहिड़ी ख़ासि टिप आहे जेका सहरी में माण्हू खाए सभिनी खां बहितरीनु टिप इहा आहे कि जॾहिं तव्हां पाणी पीअंदा आहियो न पाणी पीअण खां पहिरीं 1 खाइण जो चमचो ॾही
अच्छा। वात में विझी छॾियो चमचो भरे अच्छा, मथां तव्हां गिलास हिकिड़ो ॿ जेतिरो बि तव्हांखे ॾेढ गिलास पीअणो आहे उहो पीअंदो सॼो ॾींहुं तव्हांखे तास न थींदी मां बि इहे कंदो आहियां छाकाणि त हिते लाइव बि हूंदो आहे रोज़ो बि हूंदो आहे ऐं गरम रेसिपीज़ बि ठहनि पियूं बिल्कुलु त हिकिड़ी थींदो आहे न ॻाल्हाए कलाक ताईं बिल्कुलु, नॉन हा, इहो स्टॉप त ॻाल्हि पोइ मां इहे ई कंदो आहियां सहरी ज़बरदस्त नाज़रीन सो हाणे त इहा त ज़बरदस्त हिकिड़ी टिप्स आहे त जॾहिं बि तव्हां वञो तास थींदी आहे उञ लॻंदी आहे त अगरि ॾहीअ जो चमचो अफ़्तारीअ में सहरी में तव्हां खाई छॾींदा त पोइ तव्हांखे उञ न लॻंदी मथां पाणी पी छॾियो पाणी पी छॾियो ज़बरदस्त अच्छा पाणीअ जो इंटेक बि उनजो बि तरीक़ो थोरो ॿुधाए छॾियो अफ़्तारीअ खां सहरीअ जो वक़्तु इन में पाणी छा मतिलबु जग जग सॼा लाॻी था पिणा आहिनि या छा करणो आहे बसि बैलेंस रखी पाणी जीअं असांखे चईंदा आहिनि न की 8 खां 10 गिलास पीअणु खपे न पीअंदा आहियूं सॼो ॾींहुं जॾहिं तव्हां अफ़्तारी कंदा आहियो फौरन न शरबत हिकदमि हवस में माण्हू पहिरीं हिकु खजूर या थोरो सो कुझु खाधो वरी अधु गिलास शरबत पी वरितो वरी कुझु खाधो वरी हिन तरीक़े सां स्टेप बाय स्टेप वरी निमाज़ पढ़ण खां पोइ हिकिड़ो गिलास पी वरितो वरी कलाक खां पोइ ईअं पंहिंजो पाणी खे बैलेंस करे ज़बरदस्त बहितरीन सो नाज़रीन बहितरीन टिप्स आहिनि इन्हनि टिप्स खे असां अॻिते बि ॿुधंदा रहंदासीं असां वटि शेफ फैसल आहिनि हिन वटि खज़ानो आहे अहिड़ियुनि टिप्स जो सो आहिस्ता आहिस्ता अॻिते बि असां इन्हनि खां इंफॉर्मेशन वठंदासीं हींअर वक़्तु थियो आहे साईअ जो साई वठूं था साई खां पोइ असांजा महिमान आहिनि उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं तव्हां सां गॾु रहंदासीं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान भलीकार सलाम रमज़ान में नाज़रीन प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत थी चुकी आहे ऐं असां सां गॾु असांजे महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे महिमाननि खे मुतारिफ़ कराईंदी हलां असांखे जॉइन कयो आहे अल्लामा साहब सिराज अहमद क़ासमी साहब अस्सलाम वालेकुम सर थैंक यू फॉर बीइंग विद अस ऐं असांजे हिन अंगण ते तव्हां आया भलीकार कयूं था तव्हांखे उन्हनि सां गॾोगॾु असां सां गॾु मौजूदु आहिनि नात खां बाबर क़ादरी साहब अस्सलाम वालेकुम हुन सां गॾु बहितरीन नात खां असां सां गॾु मौजूदु आहे शारका बतूल अस्सलाम वालेकुम शारका ऐं अनमता अस्सलाम वालेकुम बेटा हाउ आर यू ज़बरदस्त महिमाननि असांखे जॉइन करे चुका आहिनि ऐं हिन प्रोग्राम जो ज़ाहिर बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं गुफ़्तगू कयूं था अल्लामा साहब सां गॾु मां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि त अल्लामा साहब तव्हां ॿुधायो त जॾहिं ज़ाहिर आहे माण्हू रमज़ान थो अचे रमज़ान में हिकिड़ी असांजी पंहिंजी रूटीन अची वेंदी आहे पंहिंजी एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे चेंज थी वेंदियूं आहिनि असांजे बाक़ी ॿिए 11 महीननि जे मुक़ाबले में त ही सभु ॻाल्हियूं जेके आहिनि आहे त अल्टीमेटली इंसान जी इस्लाह जे लाइ जेको बि असांजो दीन आहे जेके बि असां वटि खे ॻाल्हियूं करणियूं आहिनि असांजी डेली रूटीन जेका दीन में असांखे हुकुम आहे त तव्हां हिन टाइम ते उथो हिन टाइम ते सुम्हो सॼो बेसिकली ॾिठो वञे त इंसान जी इस्लाह जे लाइ आहे त उनखे हिकिड़ो बहितर इंसान थी करे साबित थियणो आहे त दीन में इंसान जी ख़ैर ख़्वाहीअ लाइ जेको और अञा कहिड़े तरीक़े सां तव्हां इनखे थोरो डिटेल में असांखे ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां इंसान पंहिंजे पाण खे बहितर करे सघे थो इन जी दीन ऐं इस्लाम जी रोशनीअ में ऐं रमज़ान में त वरी अञा प्रैक्टिस में बि प्रैक्टिकली बि इहे शयूं असांजी ज़िंदगीअ में शामिलु थी वेंदियूं आहिनि नमाज़ रोज़ो तरावियूं सो हिननि सभिनी जो तव्हां प्लीज़ असांखे ॿुधायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुवाल तव्हां जेको कयो दीन में ख़ैर ख़्वाही जो हुकुम आहे अदीन अन नसीहत हदीस शरीफ़ आहे दीन नसीहत आहे दीन ख़ैर ख़्वाही आहे हाणे वरी इन सां गॾोगॾु असां इहो ॾिसूं त ख़ैर ख़्वाही कंहिंजे लाइ आहे अल्लाह जे लाइ बि ख़ैर ख़्वाही जो हुकुम आहे रसूलनि जे लाइ बि क़ुर करीम जे लाइ बि ऐं जेके अइम्मा आहिनि उन्हनि जे लाइ बि ऐं आम मुस्लमाननि जे लाइ बि हुकुम आहे हाणे सुवालु पैदा थो थिए ख़ैर ख़्वाही जेका आहे उहा अल्लाह जे लाइ कीअं हुजे अल्लाह जे लाइ ख़ैर ख़्वाही ईअं हाणे ॾिसो ख़ैर ख़्वाही इहो त सम्झूं था न असां त हिन मुस्लमाननि सां ख़ैर ख़्वाही आहे सम्झ में अचे थी क़ुर सां ख़ैर ख़्वाही जो मक़सदु सम्झ में नथो अचे रसूलनि सां ख़ैर ख़्वाही जो मक़सदु सम्झ में ऐं वॾी में वॾी ॻाल्हि हीअ ॻाल्हि नथी सम्झ में अचे त अल्लाह सां ख़ैर ख़्वाही असां कीअं कयूं भलाई मतिलबु अल्लाह त भलाई असां सां कंदो न असां कीअं कंदासीं त इन जो जवाबु इहो आहे त अल्लाह जी जेका ख़ैर ख़्वाही अल्लाह सां जेका ख़ैर ख़्वाही कजे उहा ईअं कजे त अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि पहिरीं त अल्लाह जी ज़ात आहे न उन में असां अल्लाह ताला जी ज़ात सां कंहिंखे बि शरीक न कयूं यानी अल्लाह ताला ज़ात में हिकु आहे अल्लाह उन सां गॾोगॾु अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि क़दीम सिफ़तूं आहिनि ऐं ज़ाती सिफ़तूं आहिनि इन्हनि सिफ़तुनि में बि असां शिरक न कयूं हिकु त अल्लाह ताला जी ज़ात में को बि शरीक न कयूं ॿियो अल्लाह ताला जी सिफ़तुनि में बि शरीक न कयूं अल्लाह ताला जूं सिफ़तूं जेके पंहिंजी क़दीम पंहिंजूं जेके सिफ़तूं आहिनि उहे तक़रीबन 5 आहिनि ॿुधणु ॾिसणु ॻाल्हाइणु इरादो कुदरत
ऐं इहे अलाह जूं सिफ़तूं आहिनि। हाणे इन में थोरी चओ त मां वज़ाहत कयां त अलाह ताला जी सिफ़त ॿुधण में ऐं ॾिसण में, कुदरत रखण में, इरादे रखण में, मिल्कियत में कंहिंखे बि असां शरीक न कंदासीं। इहो जेकॾहिं शरीक कंदासीं त इहो शिरक थी वेंदो। त हाणे हिकु काफ़ी जॻहियुनि ते ईअं बि आहे त असां ॾिसूं था अलाह बि ॾिसे थो, पोइ इहो छा मतिलबु शिरक थो थिए? नथो थिए। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला ॾिसे थो, असां बि ॾिसूं था। अहिड़े तरीक़े सां असां कंहिंखे जेको आहे मिल्कियत मालिक बनाईंदा आहियूं, वा तूं मुंहिंजी हिन प्रॉपर्टीअ जो तूं मालिक आहीं, त पोइ छा असां ॿिए कंहिंखे मालिक बनाइण सां छा असां अलाह ताला जी सिफ़तुनि में असां छा शिरक करे छॾियोसीं? त इन जो सिंपली ऐं मुख़्तसिर जवाबु इहो आहे त अलाह ताला जूं जेके सिफ़तूं आहिनि, ॿुधणु, ॾिसणु, इरादो रखणु, मिल्कियत, मालिक, जेको रिज़्क़ ॾियणु आहे, इहे अलाह ताला जूं सिफ़तूं अज़ली आहिनि। यानी अलाह ताला कंहिंखां वरितियूं न आहिनि, अलाह ताला जूं अज़ली आहिनि। इन में ॿियो त असां जेको ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, असां औज़ारनि जा मोहताज आहियूं, कननि जा मोहताज आहियूं, लाउड जा मोहताज आहियूं, ॾिसण जा अखियुनि जा मोहताज आहियूं। अलाह ताला इन्हनि शयुनि जो मोहताज न आहे। इहो वॾो फ़र्क़ु आहे। उन सां गॾोगॾु असां तव्हांखे इहो बि चयोसीं त ख़ैर ख़्वाही रसूलनि सां ख़ैर ख़्वाही कजे, रसूलनि सां ख़ैर ख़्वाही इहा कजे त जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे क़ुर ॾिनो आहे, जेका असांखे तइलीम ॾिनी आहे, असां ओबी थी वञूं, यानी असां उनजी फरमान बरदारी कयूं। असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे, उनजे अहकामनि खे अख सां असां माना उनखे तस्लीम कयूं। कंहिं बि क़िस्म जी असां हेर फेर न, इहा असां रसूलनि सां ख़ैर ख़्वाही था कयूं। क़ुर सां ख़ैर ख़्वाही कहिड़ी आहे? क़ुर सां ख़ैर ख़्वाही इहा आहे त असां क़ुर करीम सां मुहबत कयूं, क़ुर करीम खे पढ़ूं, क़ुर छा थो चवणु चाहे असां उनखे सम्झूं। इहा ख़ैर ख़्वाही क़ुर सां। आम अइम्मा मुस्लमाननि सां, जेके अइम्मा आहिनि, जेके असांजा उलमा आहिनि, जेके असांजा जंहिं असांखे सिधो रस्तो ॾसियो, दीन ॾसियो, उन्हनि सां असां ख़ैर ख़्वाही कहिड़ी कयूं? उनजे रस्ते ते जज़ाकल्लाह। बहितरीन, तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां इहो ॿुधायो असांखे। ऐं हींअर नाज़रीन वक़्तु थियो आहे त हमद पाक अलाह ताला ॿुधूं। हमद जी ॿुधायो, हमद खां मुंहिंजे ख़्याल में शुरूआति कंदी असांजी शारका बतूल जी। प्लीज़ बिस्मिल्लाह। अल्लाहु अल्लाहु सीने में दिल है, दिल में है धड़कन, धड़कन की आवाज तू। अल्लाहु 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 चांद सूरज पे सितारों पे हुकूमत है तेरी, तू वो यज़दां के मोहम्मद को जरूरत है तेरी। चांद सूरज पे सितारों पे हुकूमत है तेरी, तू वो यज़दां के मोहम्मद को जरूरत है तेरी। रहमान भी तू ही है, सत्तार भी तू ही है, गफ्फार भी तू ही है, क़हार भी तू ही। तू ऐसा महमूद है खुद मोहम्मद, चाहे जिसे रूबरू। हर इंसान ये जानता है कि वो खुद कितना गुनाहगार है और हमारे पास कोई और रास्ता नहीं बचता सिवाय एक चीज़ के कि अपने रब को सजदा राजी। तो ये वैसे भी महीना बख्शिश का महीना है, रमज़ान मुबारक का महीना है, तो जितनी इबादत कर सकते हैं उतनी इबादत करें और अपने रब को राजी रखें। सुनिएगा शेर। तू मेरे ऐब छुपाता है डाल कर पर्दा, मैं गुनाहगार बहुत बख्श दे तू मेरे गुनाह। तू मेरे ऐब छुपाता है डाल कर पर्दा, मैं गुनाहगार बहुत बख्श दे तू मेरे गुनाह। रहमान भी तू ही है, सत्तार भी तू ही है, गफ्फार भी तू ही है, क़हार भी तू ही। तू जानता है अहवाल दिल के,
सबका मसीहा है तू अल्लाहू 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 सुभान अल्लाह बेहतरीन हम्द ऐं बिल्कुलु सही फरमायो शारका त जेके ॻाल्हियूं आहिनि ज़ाहिर आहे इंसानु कोशिशि कंदो आहे त बहितर थिजे ऐं अलाह सां माफ़ी घुरिजे माफ़ी घुरणु तमामु बहितरीन जेको आहे अमल आहे ऐं उनखां बहितर माफ़ करण वारो केरु आहे कोन हींअर असां वञूं था फैसल भाउ ॾे जी फैसल किथे पहुतव तव्हांजी कुकिंग तव्हांजा पकोड़ा किथे पहुता पालक वारा रेडी थी विया आहिनि पकोड़ा जी जी जेको असां मलका फूड जो तंदूरी मसालो यूज़ कयो ऐं हीउ ॾाढा ज़बरदस्त तव्हां जॾहिं खाईंदो तव्हांखे बिल्कुलु डिफरेंट लॻंदा छाकाणि हिन में पालक बि आहे बसर भी है स्पाइसेस भी हैं ऐं मलका फूड ॾिसो जो लुक बेहतरीन बेहतरीन ये ॾिसण में भी ॾाढा खूबसूरत था जब लॻनि बूटियूं हूंदियूं आहिनि न हुन राजो जो बारबेक्यू स्टाइल जो लुक आयो आहे बिल्कुल पकोड़ा नथा लॻनि अहिड़ियूं चिकन जो बूटियूं थियूं लॻनि बारबेक्यू टाइप हे माण्हुनि खे धोखो ॾियण जे लाइ बि सुठी जेके वेजिटेरियन फैमिलीज़ आहिनि न हुन लाइ ज़बरदस्त शइ आहे बिल्कुलु ज़बरदस्त बेहतरीन हाणे ठाहियूं था करशी जामे शीरी हर दिल अज़ीज़ करशे जामे शीरी हर अफ़तार ऐं सहरीअ जी शान हिकु गिलास में 4 खाइण जा चमचा ज़बरदस्त ठीकु आहे ऐं अगरि लीटर जे हिसाब सां ॾिसंदो त 1 लीटर बोतल मां 40 गिलास 25 खां 40 गिलास ऐं हीअ 1.5 लीटर बोतल आहे त हिन में 50 गिलास आराम सां तव्हांजा ठही वेंदा ज़बरदस्त बेहतरीन हिन खे बसि थधे पाणी में डिज़ोल्व कयो खीर में ठाहे सघो था ऐं हिन में तुख बलंग विझी सघो था बाक़ी हिन जी कुझु रेसिपीज़ आहिनि इंशाल्लाह सुभाणे खां पोइ स्टार्ट कंदासीं बेहतरीन ज़बरदस्त डिलीशियस असांजा पालक जा पकोड़ा तयारु आहिनि ऐं ख़ासि रेसिपी आहे शेफ फैसल जी ऐं ॾाढो हिकिड़ो बहितरीन असां वटि जेका मां सम्झंदी आहियां त नवाण असांजे खाधनि में हूंदी आहे त असां वटि मां सम्झंदी आहियां ॾाढा असां ब्लेस्ड आहियूं शेफ असां वटि हर पालक हर सब्जी ऐं हर जेको आहे फ्रूट्स ऐं 4 मौसम जेके ब्लेसिंग आहे असांखे त हर क़िस्म जो मौसम असांखे मुयसरु आहे ऐं उन सां वाबस्ता फ्रूट्स ऐं सब्जियूं असां वटि मौसम त मतिलबु इहो त मां सम्झंदी आहियां जेॾो शुक्र कजे अलाह साईं जो घटि आहे त असां उन्हनि शयुनि जो फ़ाइदो खणी सघूं था बहितरीन ज़बरदस्त तव्हांजी रेसिपी आहे हींअर मां वञा थी पंहिंजनि महिमाननि ॾे असांजे महिमाननि खे मां सम्झंदसि त अञा वधीक ॼाण आहे छो त जंहिं तरीक़े सां असांखे असांजो दीन असांखे हुकुम ॾिए थो त असां कहिड़े तरीक़े सां पंहिंजी सिहत खे बरक़रार ऐं मेंटेन रखी सघूं था त जंहिं तरीक़े सां असांखे हुकुम आहे त रोज़ो रखियो सहरी कयो अफ़तारी कयो इहा हिकिड़ी सॼी रूटीन आहे जेका सेट कजे थी ऐं हुकुम आहे असांजे दीन ऐं क़ुर में बि इन शयुनि जो ज़िक्र बि आहे त इन्हनि ॻाल्हियुनि सां जेके आहे इंसान जी पंहिंजी इस्लाह थी थिए ऐं अगरि इंसानु चाहे त उहो काफ़ी कुझु पंहिंजनि आदतुनि में प्रैक्टिकली बि ऐड करे सघे थो ऐं उन में अञा बहितरी आणे सघे थो आलिम साहब असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि सां मां बिल्कुलु इन हवाले सां बि सर मां तव्हां खां सवाल करणु चाहींदासीं पर हलो सवाल तव्हां खां ब्रेक खां पोइ ईंदासीं छो त असां वटि मुख़्तसिर टाइम आहे ऐं हींअर असां नात ॿुधंदासीं जनाब बाबर कादरी साहब खां सर आप हमें जो है नात सुनाएं और बिस्मिल्लाह करें अभी नात पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इस वक्त कमी महसूस हो रही थी जी बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थी हवाए खैर मकदम के तराने गुनगुनाती थी अभी जिब्रील उतरे भी न थे काबे के मिंबर से कितने में सदा आई है अब्दुल्लाह के घर से मुबारक हो शहर दो सरा तशरीफ ले आए मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए मिल के पढ़िए मौला या सल्ली व सल्लिम दाई मन आबादन आला हबीबी
का खैरिल खल्की कुल्लिहिम सबसे औला हो आला हमारा नबी सबसे बाला हो आला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी जन्नत में मुस्तफा के सहाबा जहाँ रहे या रब मेरी दुआ है या रब मेरी दुआ है मेरे वालिद वहाँ रहे। आइए अम्मी जान के लिए दुआ करते हैं। जन्नत में सैयदा फातिमा जन्नत में सैयदा की कनीज़े जहाँ रहे या रब मेरी दुआ है मेरी अम्मी वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम। सुभान अल्लाह नाज़रीन वक़्तु थियो साहीअ जो साही वठूं था साही खां पोइ वरी शामिल थींदासीं तव्हां सां ऐं तव्हां बि जॉइन कजो असांखे ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। मलिकार सलाम रमज़ान में तव्हांखे वेलकम कयां पई। नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन ॻाल्हि ॿोल हले पई असांजे दीन जे हवाले सां। अलामा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां पुछंदासीं सर तव्हां ॿुधायो त जॾहिं असांजी इहा प्रैक्टिस थींदी आहे रमज़ान में रोज़ो रखिजे थो त तिलावत क़ुरान पाक जी छा अहमियत आहे ऐं प्लीज़ इन हवाले सां तव्हां इन टॉपिक ते थोरी रोशनी विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हूअं त क़ुरान करीम जे बारे में हदीस शरीफ़ में अचे थो त जेकॾहिं को ॿियनि महीननि में हिकिड़ो लफ़्ज़ क़ुरान शरीफ़ जो पढ़ंदो आहे त उनखे अल्लाह ताला 10 नेकियूं अता फ़रमाईंदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलिफ लाम मीम इहो हिकिड़ो लफ़्ज़ न आहे, 3 हर अखर आहिनि, 3 लफ़्ज़ आहिनि त जेको अलिफ लाम मीम चवंदो उनखे घणियूं नेकियूं मिलंदियूं 3 है त उहो ॿियनि महीननि जो हिकिड़ो दस्तूर आहे ऐं इहो उसूल आहे। पर रमज़ान मुबारक में तव्हांखे ख़बर आहे हीउ बरकतुनि वारो सिर्फ़ु माली हिसाब सां न आहे, हीउ हिकु रूहानी एतबार सां बि माली माना बरकतुनि वारो आहे। अल्लाह ताला रूहानी एतबार सां मतिलबु यानी जेकॾहिं को माण्हू हिकिड़ी नेकी करे थो त अल्लाह ताला उनखे दुगना 10 जो लफ़्ज़ क़ुर में ज़िक्र आहे यानी 10 नेकियूं अल्लाह ताला हर नेकी जे बदिले उन्हनि खे अता फ़रमाईंदो आहे। त हाणे जेकॾहिं असां क़ुर करीम रमज़ान मुबारक में पढ़ंदासीं त ईअं सम्झिजो त मतिलबु त माना अल्लाह ताला डबल अजर अता फ़रमाईंदो आहे। त पोइ असांखे छा करणु घुरिजे, क़ुर करीम पढ़णु घुरिजे छो त महीनो क़ुर करीम जो आहे ऐं क़ुर शरीफ़ तव्हांखे ख़बर आहे त 27 राति में इहे रमज़ान जी 27 राति ते क़ुर शरीफ़ नाज़िल थियो हो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो ऐं क़ुर करीम हीउ रमज़ान में ई लथो आहे त असांखे रूटीन जेका बनाइणु घुरिजे रमज़ान मुबारक में त बहितर खां बहितर ज़्यादा खां ज़्यादा असां क़ुर करीम खे टाइम ॾियूं त क़ुर करीम जी तिलावत कयूं उनखां पोइ सम्झूं ऐं पोइ उन ते अमल कयूं ऐं तिलावत सां गॾोगॾु उनखे सम्झणु तर्जुमे सां इहो ॾाढो ज़रूरी आहे। पहिरीं जेको इहो उसूल आहे पहिरीं त पढ़िजे उनखां पोइ सम्झिजे उनखां पोइ वरी अमल जो वरी स्टेप अचे थो। बहितरीनु ज़बरदस्त ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां असांखे डिटेल में ॿुधायो ऐं हींअर वक़्तु थियो आहे त नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधिजे ऐं मां अनम तव्हांखे गुज़ारिश कंदसि बेटा अस्सलाम बिस्मिल्लाह करें आप। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है
बाहर आप से है, मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी कहाँ वो अर्ज़ मदीना, कहाँ मेरी हस्ती, कहाँ वो अर्ज़ मदीना, कहाँ मेरी हस्ती, ये हाज़री का सबब बार बार आप से है, ये हाज़री का सबब बार बार आप से है, मैं बेकरार था, या रसूल अल्लाह, मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी सियाहकार हूँ आका, बड़ी नदामत है, सियाहकार हूँ आका, बड़ी नदामत है, कसम खुदा की ये मेरा वकार आप से है, कसम खुदा की ये मेरा वकार आप से है, मैं बेकरार था, या रसूल अल्लाह, मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी। सुभानअल्लाह, बहितरीन बहितरीन ऐं इंशाअल्लाह तव्हांजे अञा वधीक गले में बहितर बरकत थिए ऐं ज़बरदस्त नात हुई ऐं इन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे असांजी जेॾो थी सघे त असां इन शइ खे कोशिशि कंदासीं त असां दीन जे हवाले सां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। अलामा साहिबु तव्हां खां सुवाल आहे, मां चाहींदसि त तव्हां इन हवाले सां बि असांखे थोरो डिटेल में ॿुधायो त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि त रोज़ो रखिजे थो त उन में मतिलबु असां परफ्यूम बि न लॻायूं,
ऐं वरी काॾे वञिजे थो अगरि ख़वातीन आहिनि लेडीज़ आहिनि त ज़ाहिर आहे उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो किथे अगरि अचिजे थो की वर्किंग आहिनि ऐं उन्हनि ऑफिस थियूं वञनि त मेकअप जे हवाले सां बि त छा असल में आहिनि कहिड़ा कहिड़ा असांखे आहिनि उन कहिड़ियुनि शयुनि खे असां फॉलो कयूं त छा वाक़ई में ई परफ्यूम कंहिं बि क़िस्म जो लॻाइणु जेको आहे उन मना आहे ऐं इन में तव्हां दीन में इन हवाले सां छा हुकुम आहे तव्हां प्लीज़ ॿुधायो। रमज़ान मुबारक जो महीनो तव्हां पहिरीं इहो सुवाल कयो त रमज़ान मुबारक में छा परफ्यूम लॻाए सघिजे थो जी, न हा, पहिरीं इहा इन ॻाल्हि खे इन खां रोज़े जी हालत में सूरत में इन खां पहिरीं मां इन ॻाल्हि ते ईंदुमि त हिकिड़ो हूंदो आहे इत्र हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे परफ्यूम विदाउट अल्कोहल जी यानी जेको अल्कोहल खां अलावा हूंदो आहे परफ्यूम त पोइ उहो जाइज़ आहे बाक़ी जेकॾहिं यानी अल्कोहल सां गॾु आहे त पोइ उहो परफ्यूम दीन में जाइज़ कोन्हे को छो त उन में शराब जो कुझु हिसो या उहो अल्कोहल अचे इवन कपिड़े ते बि पाण नथा हणी सघूं न बिल्कुलु इहो मना आहे इतर या अल्कोहल विदाउट अल्कोहल जेकॾहिं अहिड़ो को परफ्यूम आहे त उहो जाइज़ आहे बाक़ी रमज़ान में त अतर लॻाइण सां रोज़े ते कोई बि असरु कोन थो पए अहिड़े तरीक़े सां असां माण्हुनि जो इहो बि हिकिड़ो नज़रियो हूंदो त सुरमो लॻाइण सां अतर लॻाइण सां या परफ्यूम लॻाइण सां इन्हनि शयुनि सां रोज़ जो असरु कोन थो थिए हा जेको आहे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि कुझु उलमा तव्हांखे ॿुधाईंदा कुझु तव्हांखे डॉक्टर ॿुधाईंदा कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि टेस्ट या को इंजेक्शन लॻाइण सां या को उहे तव्हांखे डॉक्टर ॿुधाईंदा जेकॾहिं उन खां सवाइ जेकॾहिं इंजेक्शन नथो लॻाराए त छा उहो माण्हू रही सघे थो या उन ते कोई तबियत ते असरु पवे थो त उहो डॉक्टर ॿुधाईंदो कुझु अहिड़ियूं शयूं डॉक्टर ॿुधाईंदो बाक़ी इन्हनि परफ्यूम ते कोई असरु रोज़े ते कोन थो थिए मतिलबु रोज़े ते असरु कोन थो पए ठीकु आहे बहितरीनु ज़बरदस्त तव्हां सुठे तरीक़े सां ॿुधायो ऐं हींअर वक़्तु थियो आहे त असां शारका बतूल खां हिकिड़ी ॿी नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं जी शारका बिस्मिल्लाह खास उन्नत रब जी आता खास उन्नत रब जी आता जह सराजिया है मुस्तफा हाँ जह सराजिया है मुस्तफा खास उन्नत रब जी आता सराजिया है मुस्तफा अर्ज जो अल्लाह खे कयो वास्तो रसूल जोड़ियो अर्ज जो अल्लाह खे कयो वास्तो रसूल जोड़ियो हुन जी पूरी थिए थी हर दुआ जह सराजिया है मुस्तफा ऐं रब मशरक़ व मग़रिब फातिमा अली हसन हुसैन हुन सराजी गाजी बावफा जह सराजी गाजी बावफा खास उन्नत रब जी अता जह सराजिया है मुस्तफा हर अमल में चर्च जाफरी गढ़ रजा रसूल जी हर अमल में चर्च जाफरी गढ़ रजा रसूल जी बस हुनी सराजिया खुदा जह सराजिया है मुस्तफा खास उन्नत रब जी अता जह सराजिया है मुस्तफा। नाज़रीन साईअ जो वक़्तु थियो आहे साई वठूं था साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु जॉइन कंदासीं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन भलीकार सलाम रमज़ान में ऐं बहितरीनु महफ़िल असांजी जारी आहे सजाई अथऊं इहे महफ़िलूं ही काविशूं ही सभु सिर्फ़ु इन करे त ॾिसंदड़ जेके आहिनि उन्हनि जी इस्लाह थी सघे ऐं असां सां गॾु अलामा साहब मौजूदु आहिनि अलामा साहब सां मां सवाल करणु चाहींदसि त सर तव्हां ॿुधायो त तराविन जो असल में क़ुर में ऐं हदीसुनि में छा हुकुम आहे थोरो इन ते तव्हां डिटेल में रोशनी ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तरावी क़ुरान मां साबित न आहे हदीस मां साबित आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े तरावी नमाज़ पढ़ायूं ऐं
पहिरीं अकेले पढ़ियूं और जमायत सां पढ़ायूं ॾिठो त माण्हू ॾाढा अचनि था माना सॼी मस्जिद फुल थी वई आहे त 3 ॾींहं मुसलसल ईअं थियो चौथे ॾींहं में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरावी जमायत सां न पढ़ाई ऐं चयूं त जेकॾहिं मां पढ़ायां हा त इहा तव्हां ते फ़र्ज़ु थी वञे छो त मुंहिंजो जेको अमल जेको हमेशह वारो हूंदो आहे उहो फ़र्ज़ु थी वेंदो आहे त इन जे करे मां नथो चाहियां त 5 निमाज़ुनि खां सवाइ वरी ॿी का निमाज़ तव्हां ते फ़र्ज़ु थी वञे उन खां पोइ हज़रत फारूक आज़म जो टाइम आयो ख़लीफ़ा आहे हज़रत उमर फारूक जो त उन जेको आहे पोइ सोचो त नालो शायदि माण्हू मस्जिद में अचनि ऐं मस्जिद आबाद थिए पोइ उन वरी जेको आहे जमायत जो हुकुम ॾिनो हज़रत ज़ैद बिन साबित उबई बिन काब खे हज़रत अली साईं जॾहिं ॾिठो त हज़रत अली साईं चयो वाह वाह हीअ ॾाढी सुहिणी बिदअत जेको आहे कमु भलो कयो आहे हज़रत उमर साईं जो मस्जिद खे आबाद कराए छॾियो अथई त तरावी जेका आहे इहो सुन्नत आहे न फ़र्ज़ु आहे न वाजिब बल्कि सुन्नत आहे ऐं इहा मर्द ते औरत ते जेको आहे निमाज़ पढ़ी सघे थो ऐं 20 रकातूं इन जूं हूंदियूं आहिनि ऐं इन में सॼो क़ुर माण्हू पढ़े या जेको आहे नंढियूं नंढियूं सूरतूं पढ़े थो जाइज़ आहे को मसइलो जाइज़ आहे ठीकु आहे बहितरीनु ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हां सवाल जो जवाबु ॾिनो ऐं हींअर वक़्तु थियो आहे त नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधूं ऐं असां सां जॉइन कयो आहे नात खां आहे ज़हरा शकील अस्सलाम वालेकुम ज़हरा जी तव्हां सां बिस्मिल्लाह कंदासीं नात जी का मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते उनका मंगता मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते उनका मंगता है ईमान के आएंगे लहद में मेरी है ये ईमान के आएंगे लहद में मेरी अपने मंगतो को वो तन्हा नहीं होने देते उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते ये हवाले सुभान अल्लाह बहितरीन नात हुई ऐं ज़बरदस्त ज़िक्र थी रहियो आहे ऐं हीअ जेके सभु ॻाल्हियूं आहिनि मां सम्झंदी आहियां त इन्हनि जो ॾाढो असरु थो थिए इंसान जी पंहिंजी ज़ात ते ऐं जीअं त ज़ाहिर आहे उमेद कंदा आहियूं त इंसानु ग्रो करे वधीक प्रोफेशनली बि पर्सनली ऐं स्पिरिचुअली बि अलामा साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ॿुधूं था त स्पिरिचुअली रूहानी इस्लाह कीअं हासिलु कजे क़ुर जे हवाले सां हदीसुनि जे हवाले सां ऐं असांजे दीन में छा इन हवाले सां हुकुम आहे त छो त इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे त इंसानु पंहिंजी रूहानी इस्लाह करे वञे नबियनि जो जेको अचण जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि जी रूहानी असां परवरिश कयूं अख़लाक़ियात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो ज़ोर ॾिनो ॾिसो त उन टाइम में जेके मके जा माण्हू हुया यतीमनि ते ज़ुल्म कंदा हुआ ग़ुलामियत ऐं औरतुनि ते ज़ुल्म ऐं वग़ैरह वग़ैरह वॾो माना इहो हिकिड़ो कल्चर तमामु ख़राबु हुयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी तरबियत कई त असां पंहिंजी रूहानी यानी की सफ़ाई कीअं कयूं त उन जे लाइ ज़िक्र आहे अलाह जो ज़िक्र आहे क़ुर करीम में अचे थो त अल्लज़ीना क़ुर ज़िक्र जेकॾहिं तव्हां कंदा रहंदो अलाह जो ज़िक्र कंदा रहंदो या क़ुर पढ़ंदा रहंदो त तव्हांजी रूहानियत जी परवरिश थींदी
त असांखे सिर्फ़ु क़ुर करीम जी तिलावत करणी आहे, दुरूद शरीफ़ पढ़णो आहे ऐं नबी पाक जे फ़रमान ते सुन्नत ते तरीक़े ते हलणो आहे त इंशा अल्लाह ताला असांजी रूहानियत खे बि ग़िज़ा मिलंदी। जिस्मानी त असांखे ग़िज़ा, असां त हर को माण्हू परेशान आहे, ग़िज़ा ॾिए थो जिस्मानी, खाए पीए थो, सुठो खाधो चाहे थो त मां खावां, लेकिन रूहानी जे लाइ को बि तयारु कोन्हे को, त उनजे लाइ ग़िज़ा कहिड़ी आहे, उनजे लाइ ग़िज़ा आहे ज़िक्र ऐं क़ुर करीम जी तिलावत। ज़बरदस्त, बहितरीन ऐं ॾाढी तव्हां ख़ूबसूरती असांजो जवाबु ॾिनो आहे त कीअं ज़िक्र ऐं क़ुर पाक जी जेका तिलावत आहे उहा असांखे केॾो असांखे स्पिरिचुअली केॾी हेल्प थी करे हिकिड़ी इस्लाह जे लाइ। ऐं इहे ई ॻाल्हियूं आहिनि जेके इंसान खे करणियूं आहिनि ऐं इंसानु चाहे त सभु कुझु करे सघे थो। ऐं ज़ाहिर आहे कुझु माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि त हाणे असांजी आदत आहे असां ईअं नथा करे सघूं, पर इन्हनि ॻाल्हियुनि खे जॾहिं तव्हां प्रैक्टिस में कंदव ऐं प्रैक्टिस में आणींदव त पोइ ई इस्लाह थींदी, पोइ ई बहितरी थींदी। ऐं ज़ाहिर आहे अलाह साईं उन्हनि जी मदद कंदो आहे, आसानी जेको आहे फरमाईंदो आहे उन्हनि जी राह में जेके पाण कोशिशि कंदा आहिनि। पर नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे त नात ॿुधिजे ऐं नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु शामिल आहिनि एहसान ऐं इमरान, उन्हनि जी नात ॿुधूं था। जी बिस्मिल्लाह। जा निज़ारन खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां बादे सबाज बादे सबाज बहारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां से केॾा न सुहिणा सहन ते ठहनि था कतारूं करे जद कबूतर लहनि था से केॾा न सुहिणा सहन ते ठहनि था कतारूं करे जद कबूतर लहनि था पीरीअ जे पखियड़नि प्यारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां रखी सिकर सा बदन में पिलाली हमेशा पीरीअ जे वतन जा पखाली रखी सिकर था बदन में पिलाली हमेशा पीरीअ जे वतन जा पखाली तू पाणी भरी दड़ भलारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां पुकारूं शामो सहर जा सनीहा खणी बोट मखणे बहर जा सनीहा पुकारूं शामो सहर जा सनीहा खणी बोट मखणे बहर जा सनीहा करे गुर्ब अॼु कुर्बदारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां ए बादे सबाज बहारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे साहीअ जो, साही वठूं था नंढड़ी, साहीअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान।
भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में तव्हांखे भलीकार थी कयां ऐं बहितरीनु असांजी अॼु जी इहो जेको प्रोग्राम हुयो सिंध टीवीअ पारां जेको सिधी रीत हलंदड़ प्रोग्राम आहे तव्हांजे लाइ पेश कयो वेंदो आहे ऐं हर रोज़ु असांजी कोशिशि हूंदी आहे त असां सां गॾोगॾु तव्हांजी बि इस्लाह थिए, छो त हीअ जेके सभु काविशूं आहिनि हे सभु तव्हांजे लाइ आहिनि ऐं तव्हांजो फीडबैक बि तमामु घणो अहम आहे असांजे लाइ। सो फीडबैक ॾियो ऐं असांजो प्रोग्राम जेको आहे यूट्यूब ते बि ईंदो आहे, तव्हां पोइ बि ॾिसी सघो था। हीअ जेको भलारो महीनो आहे रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे। इन महीने में जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे लाइ दुआ कयो ऐं जेतिरो थी सघे त माण्हुनि जी दिलि न रंजायो ऐं अगरि तव्हांजे अमलनि सां, तव्हांजी ॻाल्हि सां, तव्हांजे कंहिं बि हिकिड़े नंढड़ी ॻाल्हि सां बि कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त उन खां माफ़ी घुरियो, छो त अगरि उहो माण्हू तव्हांखे माफ़ थो करे त तव्हांखे पाण खे सुकून मिलंदो ऐं अलाह साईं इन जे नज़दीक बि इन शइ जो, उन जी नज़रुनि में बि इन शइ जो वधीक सवाब बि आहे ऐं उनखे इहा ॻाल्हि पसंदि बि आहे। इंसानु ख़ता जो पुतलो आहे ऐं इन शइ खे जेॾो थी सघे असांखे अहसासु करणु घुरिजे, रियलाइज़ करणु घुरिजे त ज़ाहिर आहे ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, पर कोशिशि कजे त उन्हनि ग़लतियुनि खे वराए ॿीहर रिपीट न कजे। इन्हनि ॻाल्हियुनि ते ख़ैर बहरहाल अॻिते अञा ॻाल्हाईंदासीं, छो त असां सां गॾु अलामा साहब मौजूदु आहिनि ऐं अञा वधीक तफ़सीली इन्हनि ॻाल्हियुनि खे क़ुरान ऐं हदीसुनि जे हवालनि सां गॾु बि असांखे एक्सप्लेन करे सघनि था, अञा वधीक ॼाण ॾेई सघनि था। हींअर असां ॿुधूं था उमैमा शहज़ाद जी नात खां शुरूआति था कयूं ऐं ॾाढी बहितरीनु आवाज़ अथनि। सो बिस्मिल्लाह उमैमा। पर मैं लाख जान से कुर्बान या रसूल, बर आए मेरे दिल के भी अरमान या रसूल। क्यों दिल से मैं फिदा न करूं जान या रसूल, क्यों दिल पे मैं फिदा न करूं जान या रसूल। रहते हैं इसमें आपके अरमान या रसूल। कुश्ता हूँ रूहे पाक का निकलूं जो कब्र से, कुश्ता हूँ रूहे पाक का निकलूं जो कब्र से, जारी मेरी ज़बां पे हो कुरान या रसूल। तुम पर मैं लाख जान से कुर्बान या रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहितरीनु आवाज़ आहे ऐं जेको आहे बहितरीनु हिकिड़ी शुरूआति थी चुकी आहे, पर हिन हवाले सां जेको असांजूं जेके बि महफ़िलूं आहिनि, जेके बि असांजा जेके अमल आहिनि उहे ज़ाहिर था कनि इंसान जे पंहिंजे जेको आहे उनजो कैलिबर जंहिंखे चइजे या उनजो कैरेक्टर चइजे या वरी उनजी पंहिंजो जेको शऊर आहे उन शइ खे। त शऊर जी मौलवी साहब अलामा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अलामा साहब तव्हां ॿुधायो त रूहानी इस्लाह ते असां ॻाल्हायोसीं। शऊरी इस्लाह जेको आहे इंसानु कहिड़े तरीक़े सां बहितर करे सघे थो। अगरि सिर्फ़ु क़ुरान पाक जी तिलावत ई कजे ऐं उनखे माण्हू सम्झे नथो त पोइ उनखे उहो शऊर कीअं ईंदो? मतिलबु ज़ाहिर आहे इन खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं इन हवाले सां तव्हां प्लीज़ असांखे ॿुधायो त असांजे ॾिसंदड़नि खे थोरी इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थिए।
ॾिसो त असांजे लाइ लाज़मी आहे दीन असां मुस्लमान आहियूं त मुस्लमान ख़बर त पए त असां मुस्लमान कीअं आहियूं, असांखे कहिड़ा अमल करणु घुरिजनि। उन जे लाइ मस्ट लाज़मी कहिड़ियूं शयूं आहिनि, ईमान ऐं उन सां गॾोगॾु क़ुर जी मालूमात ऐं निमाज़ त असां ते लाज़मी आहिनि, अरकान इस्लाम जी शयूं लाज़मी आहिनि। इहे शयूं इख़्तियार न कंदो त माण्हू मुस्लमान कामिल त कोन्हे को। हाणे ॾिसो त शऊर जेको अचे थो दीन जे हिसाब सां बाक़ाइदे गहराई में माण्हू वञे त उहो उन जे लाइ कम से कम 8-9 साल खपे बाक़ाइदे उनखे पढ़े माण्हू, वक़्तु लॻे, यानी उहो बाक़ाइदे गहराई में वेंदो। जीअं असांखां तव्हां सुवाल पुछो था, गहराई में वियासीं ऐं 7-8 साल लॻायोसीं, असांखे मालूमात आम मुस्लमाननि जे लाइ, हर हिकु फ़र्द जे लाइ, जेके पॉलिटिकल आहिनि त हाणे उहो दीन खे त पढ़ंदा न, जेकॾहिं ॿी फील्ड जा आहिनि दीन खे त ज़रूरी पढ़ंदा, मुस्लमान आहिनि त उन्हनि जे लाइ लाज़मी आहे त पहिरीं क़ुर पढ़नि ऐं उन सां गॾु एतिरो उन्हनि खे मालूम हुजणु खपे क़ुर जो इल्मु जो माना उहो उनखे ख़बर पए त क़ुर पढ़ण वारो छा पढ़ी रहियो आहे, कहिड़ो ज़िक्र थी रहियो आहे, एतिरो उनखे माना तर्जुमो उन्हनि खे अचणु खपे। पोइ उन सां गॾो गॾु जॾहिं क़ुर पढ़ंदो त उनखे शऊर ईंदो न छा थो चवे क़ुर। त क़ुर में सिर्फ़ु त क़ुर इहो त नथो चवे त ज़िक्र कयो क़ुर पढ़ो, क़ुर में त हर शइ जो इल्मु आहे, उन में पॉलिटिकल, उन में जियोग्राफी, उन में तव्हांजो त जॾहिं उनखे पढ़ंदो माण्हू सम्झंदो त शऊर ईंदो। ज़बरदस्त, बहितरीन ॻाल्हि तव्हां कई, जज़ाकल्ला, तव्हां ॾाढो सुठो सम्झायो ऐं थोराइता आहियूं तव्हांजा, तव्हां अॼु जी हिन ट्रांसमिशन में असांजो हिसो हुया। नाज़रीन, हीअ बहितरीन प्रोग्राम, हीअ जेका प्रोग्राम आहे असांखे तावन कयो करशी जामे शीरी। करशी जामे शीरी ओरिजिनल 100% गुलाब ऐं संदन चरकियात सां तयारु कयो वियो आहे ऐं इहो बहितरीन इंसान खे हिकिड़ो लाइट ऐं रिफ्रेशिंग हिकिड़ो मूड में अची खणी थो वञे। अफ़्तारियूं हुजनि या सहरी हुजे, करशी जामे शीरी हर दिलि अज़ीज़ आहे ऐं हर मौसम में इनखे इंसान इंजॉय करे थो ऐं इन जी फ्लेवर खे पसंदि करे थो। बहितरीन इन जो फ्लेवर आहे ऐं खीर जे गिलास में तव्हां जामे शीरी मिलाए पियो त उहो त अञा बहितरु तव्हांखे सहरीअ में इन खां अञा सुठो तव्हांखे अहसासु ॾियारींदो। ऐं जेका एसिडिटी आहे, तरियल शयूं असां खाऊं था, स्नैक्स खाऊं था, त उन्हनि खां बि तव्हां बदहज़मीअ सां बची सघो था, उन में ॾाढी हेल्प कंदो आहे। इन जो को साइड इफेक्ट्स कोन्हे ऐं इन में बहितरीन फ्लेवर बि आहे, इलायची फ्लेवर उहो बि आहे, तव्हां उनखे बि ट्राई करे सघो था ऐं इंजॉय करे सघो था। इलायची पाण ख़ुदि बि खाधनि में इस्तेमालु कजे थी त उहो ॾाढो उनजो सुठो असरु आहे। त ईअं ई इन फ्लेवर सां बि तव्हां इंजॉय कंदा इनखे ऐं तव्हां पसंदि कंदा। इन सां गॾो गॾु असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे सायरिज़ा टेक्सटाइल्स। मूंखे जेको ख़ूबसूरत जोड़ो पातल आहे इहो सायरिज़ा टेक्सटाइल वारनि जो आहे। ईद अचण वारी आहे, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं माइरूं, मुंहिंजूं धीअरूं सभु मूंखे ॾिसंदियूं हूंदियूं ऐं कोशिशि कंदियूं हूंदियूं, ट्राई कंदियूं हूंदियूं त अॼु बाक़ असांखे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी त कहिड़ो ब्रांड थी ॾेखारे। सो सायरिज़ा टेक्सटाइल ब्रांड आहे। नाज़रीन, तव्हां स्क्रीन ते इन जा कॉन्टेक्ट ॾिसंदा हूंदा, तव्हां कॉन्टेक्ट कयो ऐं ऑनलाइन पंहिंजो ईद जो जोड़ो बुक करायो, छो त ईद जे लाइ परफेक्ट हिननि जूं डिज़ाइन्स आहिनि। हुन सां गॾो गॾु हीअ जेको असांजी ख़ूबसूरत नशरियात आहे, इन जो जॾहिं इख़्तिताम थींदो आहे त तव्हांखे बि ख़बर आहे त करशीअ जो दस्तरख़्वान हूंदो आहे असां सां ऐं असां इन्हनि सभिनी महिमाननि सां गॾु इफ़्तार कंदा आहियूं ऐं तव्हां सां गॾु बि इफ़्तार कंदा आहियूं। सो उमेदु आहे त अॼु जो रोज़ो बि तव्हांजो सुठो गुज़रंदो ऐं इफ़्तार ताईं तव्हां जेको आहे पंहिंजो सुठो खाधा खाईंदव ऐं इफ़्तार में कोशिशि कयो त ऑइली शयूं घटि खाओ ऐं जेको आहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो। पर वेंदे वेंदे हींअर मां इजाज़त थी चाहियां तव्हां खां, छो त प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो इख़्तिताम पुॼाणीअ ते अची पुॻो आहे। सो मूंखे इजाज़त ॾींदा, मुंहिंजे लाइ दुआ करणु न विसारींदा, खोड़ सारनि दुआनि में यादि रखो। मूंखे इजाज़त ॾियो। वेंदे वेंदे शारका बतूल जी ख़ूबसूरत बहितरीन आवाज़ में नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा वेंदासीं। हुजूरे हक से सलाम आया, पयाम आया, ज़हे मुक़द्दर हुजूरे हक से सलाम आया, पयाम आया, झुकाओ नजरें बिछाओ पलके, अदब का आला मकाम आया, ज़हे मुक़द्दर फिजा में लबैक की सदाएं,
ज़ाफ़र्श ताइश गूंजती है, फरिश्ते हैरत से तक रहे हैं, ये कौन सी है तेरा माया, ज़हे मुक़द्दर ये कौन सर से कफन लपेटे चला है उल्फत के रास्ते पर, हर एक कुर्बान हो रहा है, ज़बां पे ये किसका नाम आया, ज़हे मुक़द्दर